कराची के वफ़ाक़ जे हवाले करण ऐं सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि ख़िलाफ़ पीपी ज़िले ठठे पारां ठठे में हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज जी अॻुवाणी पीपी ज़िले ठठे जे सदर सादिक अली मेमण, पीपी एमपीए सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, पीपी अॻुवाण हमीद पंवर ऐं ॿियनि कई, जंहिंमें सवें वर्करनि शिरकत कई। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश बर्दाश्त न कंदासीं। हुननि चयो त सिंध असांजी अमड़ आहे। सिंध जा टुकड़ा करण जी सोच रखंदड़ पाण टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। हुननि चयो त पीपल्स पार्टी हमेशह सिंध धरतीअ लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। धरती माउ लाइ हर कुर्बानी ॾियण खां न लवाईंदासीं। हुननि मुतालबो कयो त सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशूं फ़ौरन ख़त्म करे साज़िशूं कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। एहतिजाजी मुज़ाहिरे में पीपी लेडीज़ विंग ज़िले ठठे जी नायब सदर नजमा शेख, डिप्टी जनरल सेक्रेटरी नसरीन पलेजो समेत लेडीज़ विंग जे औरतन वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।